अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। कराची खां जिते मुबैना भेण भाउ जो अगवा केस जे हवाले सां अवांखे ॿुधाईंदासीं। जुडिशल मजिस्ट्रेट लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो आहे। अदालत ॿिन्ही ॿारनि ऐं संदसि मासी फरहीन उर्फ सोनिया जो नालो ECL में शामिल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अवांखे ॿुधाईंदासीं त अदालत जो चवणु आहे फरहीन उर्फ सोनिया ॿारनि खे ॼाणायल थाणे जे हद खां ॿाहिरि न वठी वञी सघंदी। अदालत जो चवणु आहे त SSP सेंट्रल कंहिं बि ऑफिसर खे बिना देर मुक़रर करे जेको फरहीन उर्फ सोनिया जे घर जी ॼाण हासिल करे। कराची खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मुबैना भेण भाउ जो अगवा वारो मामिलो जुडिशल मजिस्ट्रेट लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो आहे। अदालत ॿिन्ही ॿारनि ऐं संदसि मासी फरहीन उर्फ सोनिया जो नालो ECL में शामिल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत चयो आहे त फरहीन उर्फ सोनिया ॿारनि खे ॼाणायल थाणे जे हद खां ॿाहिरि न वठी वञी सघंदी। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे आज़म ज़ोराणी। जी आज़म, छा तफ़सील आहिनि? जी, कराची सेंट्रल के जुडिशल मजिस्ट्रेट अॼु नार्थ नाज़िमाबाद मां गुम थियल ॿिनि मासूम भेण भाइरनि खे पेश करण बाद अदालत ॿिन्ही खे उन्हनि जी मासी जे हवाले करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत चयो जेको असां मासी जेका उन्हनि जी ॿी मासी आहे फरहीन उर्फ सोनिया उन जे हवाले करण जी हिदायत कंदे उन जो नालो जेको आहे उहो ECL में शामिल करण जो पिणु हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत अॼु शाम जो लिखत वारो हुकुम जारी कयो आहे। उनखां अॻु सुबुह जो पुलिस जेको आहे ॿिन्ही बाज़ियाब करायल ॿारनि खे अदालत में पेश कयो वियो। उनमें ॿारनि जे वालिद जे तरफ़ां वकील पेश थियो। उन अदालत खे इहो ॿुधायो त जेके हुन जा मामा आहिनि उहे ॿारनि ते तशदुद कंदा रहंदा हुआ, इन करे जेको आहे सो उहो ॿारनि खे वठी वियो ऐं हाणे ॿार जेके आहिनि उहो संदसि हवाले कया वञनि। पर अदालत धुरनि जे वकीलनि जा दलील ॿुधण ऐं ॿारनि जो मौक़ुफ़ ॿुधण खां पोइ अदालत उन्हनि जी राय जी रोशनी में ॿिन्ही ॿारनि खे उन्हनि जी ॿी मासी जे हवाले करण जो हुकुम ॾिनो आहे। पर उन सां गॾोगॾु अदालत इहो बि चयो आहे त जंहिं मासी जे हवाले उनखे कयो पियो वञे उनजी जेको आहे सो नालो ECL में हूंदो, उहा कंहिं बि सूरत में ॿारनि खे वठी ॿाहिरि ॿिए कंहिं मुल्क में नथी वञी सघे। अदालत SSP सेंट्रल खे हिदायत कई आहे त उनखे पुलिस ऑफिसर खे जेको आहे सो मुक़रर करे त हू फरहीन उर्फ सोनिया जेका ॿारनि जी मासी आहे उनजे घर जी एड्रेस फ़र्ज़ करे ऐं उनखे पाबंद करे त उहो अदालत जे हुकुम जे तहत ॿारनि खे ॿिए थाणे ते जेको थाणे जी हद खां जेको आहे ॿाहिरि नथी वठी वञी सघे, सवाइ उन सूरत में जिते ॿारनि जो स्कूल हुजे। स्कूल में वञण जी सूरत में उनखे ॿिए थाणे जी हद में वञी सघंदी। बाक़ी जेको आहे उहो पंहिंजो थाणो जी जेका हद आहे उहा बि छॾे नथा सघनि। अदालत इहो बि हुकुम ॾिनो आहे त ॿारनि जी तालीम कंहिं सूरत में मुतासिर न थियणु खपे ऐं अदालती हुकुमनि ते अमल दरामद जी ज़िम्मेदारी SSP सेंट्रल खे ॾिनी वई आहे। जी वॾी महिरबानी नाज़िम। कराची खां आज़म ज़ोराणी तफ़सील ॾिना आहिनि।